कंबर लग ॻोठ अलाह रखे जुणेजो में कलोड़ा ऐं जुणेजा बिरादरी जो तकरार ॿीहर भड़की पियो। 6 ॼणा ज़ख़्मी। कंबर जे ॻोठ अलाह रखे जुणेजो में कलोड़ा ऐं जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर भड़की पियो। धुरियुनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग, हैंड ग्रेनेड जो इस्तेमाल। ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस खे वाक़े वारी हंधि घुरायो वियो। फायरिंग जे नतीजे में 80 साला गुल हसन जुणेजो, 35 साला अशरफ खातून, मसमात मारवी, मसमात साइमा, मसमात हुमेरा समेत 5 माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे बर वक़्तु इलाज लाइ ट्रामा सेंटर लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त पुलिस जी वधीक नफ़री ॻोठ में पहुचण खां पोइ 2 कलाकनि खां हलंदड़ फायरिंग ते पिणु ज़ाब्तो अची वियो आहे।